अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिटवर बाबाला 12 इमाम 14 मासूम पान नंबर 4 इब्ने सैद अबू हुरैरा खां रिवायत करे तो हज़रत उमर इब्ने ख़त्ताब जो बयान आहे त हज़रत अली अलैहिस्सलाम असां सभिनी खां बहितर फ़ैसिलो कंदड़ आहे। सईद इब्ने मुसीब खां रिवायत आहे त हज़रत उमर इब्ने ख़त्ताब चयो त असीं उन मुसीबत खां पनाह घुरूं था जंहिंखे अली अलैहिस्सलाम हल न करे सघे। सहाबा में को बि अहिड़ो न हो जेको इहो चवे त मूंखां पुछो। सिर्फ़ु हज़रत अली अलैहिस्सलाम ई अहिड़ो हो जेको चवंदो हो त मूंखां पुछंदा करियो। अबू हुरैरा खां रिवायत आहे त हज़रत उमर इब्ने ख़त्ताब जो बयानु आहे त हज़रत अली अलैहिस्सलाम जिन खे 3 शयूं अहिड़ियूं अता कयूं वयूं जो अगरि उन्हनि मां हिकु शइ बि मूंखे अता कई वञे हा त उहा मूंखे सुर्ख़ु ठन खां बि वधीक अज़ीज़ हुजे हा। हिकु त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खेसि पंहिंजो दामाद बनायो, ॿियो मस्जिद में संदसि सुकूनियत थी, उन में संदसि लाइ जेकी कुझु जाइज़ हो उहो मुंहिंजे लाइ जाइज़ न हो। टियों हुयो त ख़ैबर वारे ॾींहुं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हज़रत अली अलैहिस्सलाम खे अलम अता कयो। इब्ने असागर इब्ने मसूद खां रिवायत कई आहे त मदीने में सभिनी खां वधीक फ़राइज़ ॼाणंदड़ ऐं फ़ैसिला कंदड़ हज़रत अली अलैहिस्सलाम हो। हिकु भेरे बीबी आयशा वटि उन इहो ज़िक्र थियो त पाण फरमायाई त जेके माण्हू बाक़ी रहिजी विया आहिनि उन्हनि में सभिनी खां वधीक सुनतूं ॼाणंदड़ हज़रत अली अलैहिस्सलाम आहे। इब्ने सैद इब्ने अब्बास खां रिवायत कई आहे त जॾहिं असांखे इहो इल्मु थी वेंदो त इहा फ़तवा हज़रत अली अलैहिस्सलाम ॾिनी आहे त असीं उन खां तजावुज़ न कंदा हुआसीं। तिबरानी इब्ने अबी हातिम इब्ने असाकर हज़रत इब्ने अब्बास खां रिवायत कंदा त क़ुरान हकीम में जिते जिते अल्लाह ताला या अय्युहल्लज़ीना आमनू जो लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि उहे हज़रत अली अलैहिस्सलाम जिन जो अमीर ऐं सरदार आहे। अल्लाह ताला केतिरनि ई मक़ामनि ते असहाबे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाराज़गी ज़ाहिर कई आहे, पर हज़रत अली अलैहिस्सलाम जो ज़िक्र हमेशह सुठे अंदाज़ में कयो आहे। क़ुरान हकीम में हज़रत अली अलैहिस्सलाम जे बारे में जेकी नाज़िल थियो आहे इहो कंहिंजे बारे में नाज़िल न थियो आहे। संदन बारे में क़ुरान हकीम में 300 आयतूं नाज़िल थियूं आहिनि। सफ़ी तबुरियात ऐं अब्दुल्ला बिन अहमद बिन हंबल खां रिवायत आहे त मूं पंहिंजे पीउ खां हज़रत अली अलैहिस्सलाम इब्ने अबू तालिब अलैहिस्सलाम ऐं मुआविया इब्ने अबू सुफ़ियान जे बारे में पुछियो त हिन जवाबु ॾिनो त इहा ॻाल्हि चङी तरह सम्झी वठि त हज़रत अली अलैहिस्सलाम जा दुश्मन तमामु घणा। उन्हनि संदसि ऐब तलाश कया पर उन्हनि खे को बि ऐब हथु न आयो। पोइ हू उन्हनि माण्हुनि वटि विया जेको अली अलैहिस्सलाम सां जंग करे चुको हो ऐं उन्हनि हिकु तदबीर ऐं चाल तहत उन शख़्स जे शान खे वधाए बयानु करणु शुरू करे छॾियो। इब्ने अबी दाऊद मोहम्मद बिन सीरीन खां रिवायत आहे त जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रहमत फरमाई ऐं हज़रत अली अलैहिस्सलाम हज़रत अबू बकर अलैहिस्सलाम जे बैअत करण में देरि कई त हज़रत अबू बकर साण मिली पुछियो त छा तव्हां मुंहिंजे ख़िलाफ़ खे नापसंदि करियो था। हज़रत अली अलैहिस्सलाम जवाबु ॾिनो त मूं कसम खयो आहे त जेसीं ताईं क़ुरान खे जमा न करे वठंदुसि तेसीं ताईं सवाइ नमाज़ जे चादर न ढकींदुसि। सहाबा जो चवणु आहे त अली अलैहिस्सलाम क़ुरान हकीम खे तरतीब नुज़ूल तहत जमा कयो। इब्ने सैद जो बयानु आहे त हज़रत अली अलैहिस्सलाम फरमायो त ख़ुदा जो कसम जेका आयत नाज़िल थी आहे ऐं उन जे बारे में इहो ॼाणा थो त इहा आयत कंहिंजे बारे में ऐं किथे नाज़िल थी आहे। अलाह ताला मूंखे अक़ुल दिलि ऐं नातिक ज़िबां अता कई आहे। अबूदा जो बयानु आहे त हज़रत अली अलैहिस्सलाम फरमायो मूंखां अल्लाह जे किताब जे बारे में पुछो ऐं हर आयत जे बारे में ॼाणा थो। इहा राति जो नाज़िल थी आहे या ॾींहुं
जो मैदान में नाज़िल थी आहे या जबल ते। अहले सुन्नत जे महरूफ़ आलम अल्लामा इब्न हजर मक्की जे किताब सवाइक अल मुहरका तां तर्जुमो कयल। अफ़सोस जो ही अमन व मसावात ऐं इस्लामी तमदन जो अलमबरदार दुनिया तलब माण्हुनि जे अदावतनि खां न बची सघियो। ऐं 19 रमज़ान 40 हिजरीअ ते खेनि मस्जिद कूफा में निमाज़ पढ़ंदे सजदे जे हालत में ज़हर में ॿुॾल तलवार सां ज़ख़्मी कयो वियो। मौलाए कायनात हज़रत अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम पारां ज़रबत खां पोइ शहादत खां अॻु हज़रत इमाम हसन अल मुश्तबा ऐं इमाम हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं पंहिंजे मुहबान जे नाले कयल वसीयत जेका लोहे दिलि ते नक्श करण जे क़ाबिल मुकमिल ज़ाब्ता हयात आईने ज़िंदगी सिराते मुस्तक़ीम आहे, जंहिंजी जेतिरी ज़रूरत कल्ह हुई ओतिरी अॼु बि आहे ऐं क़यामत ताईं रहंदी। आऊं तव्हां ॿिन्ही इमाम हसन अलैहिस्सलाम ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे वसियत थो करियां त अल्लाह खां डिॼंदा रहिजो, तमी दुनिया जे पुठियां न लॻिजो। दुनिया भले तव्हांजे पुठियां लॻल रहे, दुनिया जी का बि शइ खसिजी वञे त उनजो ग़म न कजो। जेका ॻाल्हि करियो उहा हक़ जी ॻाल्हि कजो। जेको बि कमु करियो सिर्फ़ु अल्लाह खां उनजो अजुर तलब कजो। ज़ालिम जा दुश्मन मज़लूम जा मददगार रहिजो। ऐं तव्हांखे पंहिंजे समूरी औलाद खे पंहिंजे घर बातिन हर उन शख़्स खे जंहिं ताईं मुंहिंजो हीउ पैगाम पहुचे वसियत थो करियां त अल्लाह खां डिॼंदा रहिजो। पंहिंजा मामला दुरुस्त ऐं हिक ॿिए सां तहलकात सुलझाए रखिजो। छो मूं तव्हांजे जद अमजद रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां ॿुधो आहे त पाण में छिकताण घटाइण आम निमाज़ूं रोज़नि खां अफ़ज़ल आहे। ॾिसो यतीमनि जे बारे में अल्लाह खां डिॼंदा रहिजो त जीअं उहे बुखिया न रहिजी वञनि ऐं तव्हांजे ॾिसंदे ई ॾिसंदे ए बर्बाद न थी वञनि। ऐं ॿिन्ही ऐं पंहिंजे पाड़ेसिरनि जे बारे में अल्लाह खां डिॼंदा रहिजो। छो जो उन्हनि जे बारे में तव्हांजे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बराबरि हिदायत कई आहे ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन हद ताईं उन लाइ सिफ़ारत फरमाईंदा रहिया जो असांखे इहो गुमान थियणु लॻो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे विरसो ॾियारींदा। क़ुर जे बारे में अल्लाह खां डिॼंदा रहिजो। ईअं न थिए जो उन ते अमल करण में ॿिया तव्हां ते सबक़त हासिलु करे वञनि। निमाज़ जे बारे में ख़ुदा खां डिॼंदा रहिजो, छो जो निमाज़ तव्हांजे दीन जो थंबो आहे। पंहिंजे परवरदिगार जे घर जे बारे में अल्लाह खां डिॼंदा रहिजो ऐं पंहिंजे जीअरे उनखे ख़ाली न छॾिजो। छो जो अगरि इहो घर ख़ाली छॾींदा त पोइ अज़ाब खां मोहलत हासिलु न करे सघंदा। जान माल ऐं ज़बान सां ख़ुदा जे राह में जहाद करण बाबति अल्लाह खे न विसारिजो ऐं तव्हां ते लाज़िम आहे त पाण में मेल मिलाप रखिजो, हिक ॿिए जी मदद कजो ऐं ख़बरदार हिक ॿिए खां पुठ ॾियण में तहलकात टोड़ण खां परहेज़ कजो। नेकीअ जो हुकुम ॾियण ऐं बुराईअ खां रोकण सां कॾहिं बि हथ न खणिजो, न त बदकिरदार तव्हां ते मुसलत थी वेंदा। पोइ दुआ घुरंदो त बि क़बूल न थींदी। पोइ फरमायाऊं ऐं अबू मतलब अलैहिस्सलाम जा फर्ज़ंदो, ईअं न थिए जो तव्हीं अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम क़त्ल थी वियो, अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम क़त्ल थी वियो या नारा हणंदे मुस्लमाननि जे रत सां होदी खेॾणु शुरू करियो। ॾिसो मुंहिंजे बदिले में सिर्फ़ु मुंहिंजे क़ातिल खे ई क़त्ल कजो। ऐं ॾिसो जॾहिं आउं हिन ज़रब सां मरी वञा त पोइ हिन खे बि हिकु ज़रब जे बदिले में हिकु ई ज़रब हणिजो। उन शख़्स जा हथ पेर न वढिजो, छो जो मूं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे फरमाईंदे ॿुधो त ख़बरदार
कंजा हथ ऐं पेर न वढिजो, पोइ छो न हो चकण हणंदड़ कुटो ई हुजे।